दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ पाक फ़ौजूं जंगी मश्क़ूं जारी सिक्योरिटी ज़रिए जो चमड़ा हित मश्क़नि में जदीद हथियारनि जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। जंगी मश्क़नि जो मक़सद दुश्मन जे कंहिं बि जारी जो सख़्त जवाब ॾियणु आहे। उन खां अॻु 29 अप्रैल ते पाकिस्तान हिंदुस्तान खे अमली तौर ते मुनासिब जवाब ॾिनो हो। पाक फ़ौज हिक ई ॾींहनि में लाइन ऑफ कंट्रोल ते 2 भारतीय क्वाडकॉप्टर किराए छॾिया हुआ। भारत तरफां सिंध-दास मुआहिदे जी मुअत्तली बाद हंगामी क़ानूनी ऐं आईनी सलाह मशवरा जारी। शुरूआती हुकूमत मुकमल ज़रियनि मौसूल पढ़ी मामलनि पाणी वसीलनि ऐं क़ानूनी जे वज़ारतनि पंहिंजो शुरूआती हुकूमत करे वरितो आहे। कुझु ॾींहं अंदरि बाक़ाइदा सिफ़ारत ज़रिए भारत खे नोटिस जारी करण जो फ़ैसिलो। इंडस कमीशन जे ज़रिए जो जुमलाहित नोटिस में हिंदुस्तान खां सिंध-दास मुआहिदे जे हिक तरफ़ी मुअत्तली जा ठोस सबब तलब कया वेंदा। आलमी फ़ोरमनि ते सख़्त एहतिजाज रिपोर्ट कराइण ते ग़ौर। भारत जी आबी जारियत खे दुनिया आॾो फ़ाइक़ो कयो वेंदो। अमेरिका जो पाकिस्तानी भारत ते छिकताण जो ज़िम्मेवाराणो हल कढण ते ज़ोर। अमेरिकी पढ़ी खाते जी तर्जुमान टेमी ब्रूस समराहित अमेरिकी पढ़ी वज़ीर मार्को रूबियो, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं भारतीय पढ़ी वज़ीर जे शिरकत सां टेलीफोनिक राब्तो कयो ऐं ॿिन्ही मुल्कनि खे चयो त उहे अहिड़ो ज़िम्मेवाराणो हल कढनि जंहिंसां ॾखण एशिया में डिघे मुदे वारो अमन ऐं इलाक़ाई इस्तेहकाम बरक़रार रहे। अमेरिका ॿिन्ही मुल्कनि जी हुकूमत सां मुख़्तलिफ़ सतहनि ते राब्ते में आहे। अमेरिकी नायब सदर डी वेंस चमड़ा हित भारत के पहलगाम वाक़े जो जवाब अहिड़ी रीत ॾियणु घुरिजे जो वॾो इलाक़ाई तकरार पैदा न थिए। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार मुल्क आहे ऐं अमेरिका खे बि उमीद आहे त पाकिस्तान जांच में सहकार कंदो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुलाक़ात ऐं बानी सदर में थियल मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बि शिरकत कई। मुलाक़ात में पहलगाम वाक़े बाद भारत सां छिकताड़ ऐं मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां भारत जे जारहाणे रवैये ते ॻणतीअ जो इज़हार। पधिराई में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान कंहिं बि क़िस्म जी जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो। पाकिस्तानी क़ौम मुतहद ऐं पंहिंजे हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। पाक फ़ौज कंहिं बि जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण जी सलाहियत रखे थी। सिंध सरकार जो कराची सखर लाड़काणो ऐं हैदराबाद में नौजवाननि लाइ नवां प्रोग्राम शुरू करण जो फ़ैसिलो। यूथ सिटीज़न जर्नलिज़म ऐं यूथ एमर्जिंग स्टार प्रोग्राम शुरू कयो वेंदो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मर्द चमड़ा हित रोज़गार जा नवां मौक़ा पैदा करण लाइ जदीद डिजिटल तरबियत शुरू कई वेंदी। डिजिटल स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम तहत वेब डेवलपमेंट, ग्राफिक डिज़ाइन ऐं डेटा एंट्री जी सिख्या ॾिनी वेंदी। नौजवान साफ़ियुनि लाइ तरबियत ऐं हाकारी कहाणी जे इस्ताइती अंदाज़ सां पेश करण जो मौक़ो आहे। नौजवाननि खे बाइख्तियार बणाइण तरजीह आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुखालफ़त ते छिती तनक़ीद चवे थो कि नालनि वारे मसइले ते सियासी यतीम एहतजाज नंबर जश्न मल्हाए रहिया पिया। सदर ज़रदारी खे निशानो बणाए सियासत चमकाइण जी कोशिश कई वई। सदर ज़रदारी तय कयो हो त असां नवां केनाल ठहण न ॾींदासीं। असां वाइदा कयो हो त केनाल न ठहण ॾींदासीं ऐं असां उहो वाइदो पूरो कयो। सिंधु दरिया खे बचाइण लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। मीरपुर ख़ासि जलसे खे ख़िताब कंदे भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे बि चेतावनी ॾींदे चयाईं त मोदी जी जारियत जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। मोदी सिंधु दरिया ते हमलो कयो आहे। सिंध-दास मुआहिदो हिकु तरफ़ो ख़त्म नथो करे सघिजे। भारत हमलो कयो त खेसि मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। सिंधु दरिया में या त पाणी पवंदो या त हुन जो रत वहंदो।
कराची में गधन जो खलू चीन स्मगल करण की कोशिश नाकाम। कस्टम टीम बंदरगाह ता 8 करोड़ मालियत जो खलू हथ करे वरितो। केस दाख़िल कस्टम अमलदारनि जो चवणु आहे त चमड़े जी शयुनि जी शक्ल में 285 पार्सल चीन मोकिलिया पिया वञनि। चेकिंग दौरान पार्सल मां 14,000 गधन जूं खलू मिलियूं आहिनि। एक्सपोर्ट पॉलिसी तहत गधन जे चमड़नि जी बरामद ते पाबंदी आहे। सखत जी बिराज कॉलोनी वासी नौजवान वकील मुबीन सोलंकी चईं ॾींहनि खां प्रेस्टा नमूने गुम वारसनि जी बाचाबी लाइ प्रेस क्लब वारो एहतजाज। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त 4 ॾींहं भाउ दोस्तनि सां गॾु मक़ामी होटल ते वियो त वापसि करणु नाहे मोटियो। ॻोल्हा कंदे होटल ते पहुतासीं त संदसि मोटरसाइकिल लावारिस हालत में मिली। पुलिस खे बि इत्तला ॾिनो आहे।